अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त अचो अव्हां खे पढ़ी ॿुधायां त तव्हां जे रब तव्हां ते छा छा हराम कयो आहे। हिन रुकू में अल्लाह ताला इंसाननि जे लाइ पंहिंजा 10 हुक्म ॾिना आहिनि जेके बयान करियूं था। ही तव्हीं कंहिं बि शइ खे उन सां संदसि ज़ात ऐं सिफ़ात में शरीक न करियो ऐं माउ पीउ सां चङाई ऐं नेकी करियो, यानी माउ पीउ सां सुहिणो सलूक न करणु अव्हां ते हराम कयो वियो आहे। ऐं अवी सुञाई जे खौफ खां पंहिंजे औलाद खे क़त्ल न करियो। असीं अव्हां खे बि ऐं ख़ासि उन्हनि खे बि रिज़्क़ ॾियूं था। ऐं फहाश बेहयाई जे कमनि खे वेझा न वञो, ख़्वाह उहे पधरा हुजनि या लिकियल, न कि के जीअं या माण्हूअ खे नाहक क़त्ल करियो जंहिंजो मारणु शरई कानून ऐं अदल जे तकाज़ा खां सवाइ अल्लाह हराम कयो हुजे। इहे उहे ॻाल्हियूं आहिनि जिन लाइ अल्लाह अव्हां खे वसियत करे थो त मना अव्हां अकुल खां कमु वठो ऐं यतीम जे माल खे वेझा बि न वञो सवाइ अहिड़ी तरह जे जेको चङो हुजे, यानी यतीम जे माल मां अहिड़ी तरह ख़र्च करियो जो उन में वाधारो थिए ऐं जंहिं में हुन लाइ भलाई ऐं तव्हां जी बेगर्ज़ी नेक नियती रोशन ऐं अयान हुजे, जो अव्हां ते को बि एतराज़ ऐं शक न करे जेसीं ताईं हू बालिग या जवानी खे पहुचे ऐं पंहिंजे माल जी हिफ़ाज़त करे सघे। ऐं माप ऐं तौर में पूरो पूरो अदल इंसाफ़ करियो। असां कंहिं बि माण्हूअ खे संदसि ताक़त या वस खां वधीक तकलीफ़ नथा ॾियूं। ऐं जॾहिं ॻाल्हायो त इंसाफ़ सां ॻाल्हायो, पोइ खणी मामिलो अव्हां जे अज़ीज़ मिट माइट जो छो न हुजे, यानी हक़ खे हक़ तोड़े उहो ख़ुदि तव्हां जे या तव्हां जे अज़ीज़नि जे ख़िलाफ़ छो न हुजे। ऐं अल्लाह सां कयल वाइदे खे पूरो करियो। अल्लाह ऐं इंसाननि सां कयल वाइदा जिन ते अल्लाह जो कसम खणो उहे पूरा करियो। इहे आहिनि उहे ॻाल्हियूं जिन जी अल्लाह अव्हां खे वसियत कई आहे त मना अव्हां नसीहत पिरायो। ऐं बेशक उहो बि चईनि त उहो ई मुंहिंजो सिधो रस्तो आहे, तंहिं करे उन ते हलो ऐं ॿियनि रस्तनि ते न हलो, छाकाणि त उहे अव्हां खे संदसि हक़ीक़ी राह खां रुलाए, यानी थेड़े या जुदा जुदा फ़िरका करे छॾींदा। इहा अव्हां खे वसियत थी कजे त मना अव्हां नाफ़रमानी खां बचो ऐं डिॼो ऐं परहेज़गारी इख्तियार कयो। पोइ असां मूसा अलैहिस्सलाम खे हिकु ई वक़्तु सॼो किताब ॾिनो त जेको नेकोकार हुजे उन ते पंहिंजूं मुकमल नेमतूं करियूं ऐं उन में हर शइ जो तफ़सील ऐं सरासर हिदायत ऐं रहमत हुई त मना उहे यहूदी पंहिंजे रब सां मुलाक़ात ते ईमान आणी।